असां हिंदू बिरादरी जे तरफ़ां हिन ॾींहं खे भरपूर नमूने सां 5 तारीख़ इंशाअल्लाह ताला तमामु सुठे नमूने कराची प्रेस क्लब ते इब्राहिम हैदरी खां वठी हिकु वॾी तमामु रैली जेका गुलशन हदीद ऐं पूरे मलीर खां निकिरंदी। असां कराची प्रेस क्लब ते गॾु थी एकता जो भरपूर नमूने सां ॾियारो मल्हाईंदासीं। असां फ़ख्रु था महसूसु करियूं, असां सिंधी क़ौम खे फ़ख्रु आहे त असां पंहिंजी सिंधी माउ जे हंज मां जनम वरितो, जेका जे सिंध जी तारीख़ क़दीम जेका 5000 साल खां क़दीम आहे। असां फ़ख्रु महसूसु था करियूं ऐं असां सम्झूं था त अली काज़ी साहिबु असांखे सिर्फ़ु इहा अजरक टोपी खे उजागर करण लाइ न, पर आउं चवंदुसि त असांखे सिंधियुनि खे पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजी सिंधी ॿोली जे वजूद ऐं बका लाइ ऐं असांखे पंहिंजा हक़ वसूल करण लाइ उजागर कयो आहे ऐं आउं सुञाणा थो असांखे सुजाॻ कयो आहे। ऐं असां सिंधी अॼु सॼी दुनिया खे 5 तारीख़ एकता जो ॾींहुं मल्हाए इहो मैसेज ॾींदासीं त अॼु बि असां सिंधी सभु सुजाॻ आहियूं ऐं असां पंहिंजे हक़नि जे लाइ वरी बि हिकु थी करे पंहिंजा हक़ हासिल करे ॾेखारींदासीं। ऐं पंहिंजी क़ौमी सक़ाफ़त ऐं सिंधी ॿोली जेका आउं चवंदुसि त हिमालय जे चोटियुनि ऐं कैलाश पर्वत जे पहाड़नि खां बि वधीक मज़बूत आहे। सिंधी तहज़ीब ही सिर्फ़ु सिंधी टोपी अजरक न, पर असांजी तारीख़ रही आहे त असांजे ॻोठनि में कच मचरियूं थींदियूं हुयूं, सुगड़ पंहिंजा दाहत पेश कंदा हुआ। से अॼु हिन जदीद दौर में जदीद साइंस टेक्नोलॉजी दौर में असांजा माण्हू भुलिजी विया आहिनि। पोइ तव्हां ॾिसो डिप्रेशन जो वक़्तु वधी वियो आहे, पर अली काज़ी साहिबु असांखे अॼु इहा वापसि जागरता पैदा करे ऐं सम्झां थो त असांजे सिंध जे हर माण्हू जे चेहरे ते मुर्क मोटी आई आहे ऐं इनशाअल्लाह असां पंहिंजी सुञाणप खे सॼी दुनिया में क़ाइमु ऐं दाइमु रखंदासीं। ऐं आख़िर में वरी बि केटीएन ऐं हुनजी कावशी ऐं सभिनी जी सथ खे वरी मुबारक पेश थो करियां जिन असां सिंधियुनि खे गॾु कयो आहे। महिरबानी। जीए केटीएन, जीए सिंध, जीए धरती, जीए सिंधी ॿोली।